दोस्तों, साथियों, सिंधवासियों, जिए सिंधु देश, जिए साईं GM सैयद। हाणे कुछ देर पहिरें सोशल मीडिया ते हिकिड़ी ॾुखोईंदड़ ख़बर नज़रनि मां गुज़री ऐं इंतिहाई अफ़सोस बि थियो त फुल हॾियूं में या फुल हॾियूं लॻ सिंधी हिंदुनि जे घरनि में किन माण्हुनि घिड़ी ऐं कुहाड़ियुनि सां कुझु नौजवाननि खे सख़्तु ज़ख़्मी कयो आहे। औरतुनि जे मथां तशदुद कयो वियो आहे ऐं चादर ऐं चौदीवारी जो जेको असीं तक़दुस चवंदा आहियूं, एहतराम चवंदा आहियूं, ऐं सिंध जूं जेके क़ौमी रिवायतूं आहिनि त कंहिंजे बि घर में घिड़ी उन्हनि जे मथां तशदुद करणु या उन्हनि जे ख़िलाफ़ु को नारवा रवैयो इख़्तियार करणु, इहो असांजूं क़ौमी रिवायतूं न आहिनि। क़ौमी जेके असांजो कल्चर आहे, क़ौमी जेका असांजूं रिवायतूं आहिनि, उहे कोन्हनि खे। ऐं इन हवाले सां मां सम्झां थो त इन वाक़िए जी न सिर्फ़ु भरपूर मज़म्मत कजे थी ऐं जेके बि सिंध जा क़ौमी कारकुन आहिनि, तव्हां जेके बि क़ौमी कारकुन रहो था, फुल हॾियूं लॻ या जेके इर्द गिर्द उन्हनि ॻोठनि में उन्हनि जॻहियुनि ते, मां उन्हनि समूरनि खे अपील कंदुसि ऐं उन्हनि खे चवंदुसि त कंहिं बि सूरत में उहे जेके बि क़ौमी कारकुन आहिनि उहे क़ौमी कारकुन पंहिंजे हिंदू बिरादरीअ जे उन्हनि घरनि ॾे, उन्हनि ज़ख़्मी थियल जेके माण्हू आहिनि उन्हनि ॾे वञनि ऐं उन्हनि खे इहो अहसासु ॾियारियो वञे त तव्हां निधणका न आहियो ऐं सिंधी हिंदुनि खे निधणको सम्झणु ऐं उन्हनि खे वेचारो, लावारिस ऐं वेगाणो सम्झणु, इहा जेका रविश आहे, मां सम्झां थो त इन रविश खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो, बर्दाश्त न कयो वेंदो। ऐं मां उन्हनि समूरनि सान्याबंद सिंधियुनि खे बि चवां थो त उहे फौरी तौर ते उन्हनि ज़ख़्मियुनि ॾे वञनि, उन्हनि जी इयादत कनि ऐं उन्हनि जी जेका आहे सा मालिकी कनि। कंहिं बि सूरत में उन्हनि जी मालिकी जेका आहे सा उहा थियणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि त इन जा तफ़सील खपनि असांखे, जेको इहो वाक़ियो थियो आहे, कंहिं कयो आहे, छो कयो आहे, छाकाणि त मां सम्झां थो त इहो नाक़ाबिले माफ़ी आहे ऐं हिकिड़ी साज़िश आहे। सबबु कहिड़ो बि हुजे, पर सिंधी हिंदुनि जे सिंधी हिंदू सिंध धरतीअ जा वारिस आहिनि, मालिक आहिनि ऐं उन्हनि जे घरनि में घिड़ी ऐं उन्हनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे, कुहाड़ियूं हणी, ऐं जेके असांजूं माऊं ऐं भेणूं आहिनि उन्हनि जी जेका उते तज़लील थी आहे, तशदुद थियो आहे, मां सम्झां थो त इहा कंहिं बि सूरत में ॻाल्हि न सिर्फ़ु क़ाबिले क़बूल कान्हे का, पर नाक़ाबिले माफ़ी आहे। सो मां बिल्कुलु जेके बि इन इलाइक़े इन तर में क़ौमी कारकुन आहिनि, असांजा सहाफ़ी, वकील ऐं पढ़ियल लिखियल जेके बाशऊर जेके सिंधी आहिनि, ऐं उन्हनि सभिनी खे अपील थो कयां त न सिर्फ़ु फौरी तौर ते उते वञनि। हे 1 कलाक अॻु में जी ख़बर आहे ऐं हिन वक़्तु टाइम घणो थियो आहे, तव्हां यकीनन राति बि थी वई हूंदी, पर कंहिं बि सूरत में हींअर बि पहुची सघो था, पहुचो, सुबुह जो पहुचो ऐं तफ़सील जेके आहिनि इन वाक़िए जा उहे असांखे ॾिना वञनि। ऐं मां सम्झां थो त असां इन मामले ते कंहिं बि सूरत में ख़ामोशी ऐं दरगुज़र खां कमु न वठंदासीं त सिंधी हिंदुनि जे घरनि में घिड़ी ऐं उन्हनि खे जेको आहे सो मरणीन कयो वञे, उन्हनि जे मथां तशदुद कयो वञे ऐं असांजी औरतूं जेके असांजा नंग आहिनि उन्हनि जी जेका तज़लील कई वञे, तशदुद कयो वञे, इहा ॻाल्हि क़बूल कान्हे का। सो इन जा तफ़सील
इहे महिरबानी करे जेके बि हुते क़ौमी कारकुन आहिनि उहे असांखे ॾियनि ऐं समूरनि बाशऊर माण्हुनि खे जेके बि रहो था क़ौमी कारकुन कहिड़ी बि क़ौम पार्टी सां तव्हांजो तालुक़ु आहे सुभाणे वफ़द ठाहे ऐं उन्हनि ज़ख़्मी थियल जेके असांजा भाइर आहिनि उन्हनि ॾे वञो। सो हीअ हिकिड़ी ख़बर ॾुखोईंदड़ हुई तंहिंजे करे आउं ओचितो जेको आहे सो लाइव थियो आहे। हिकिड़ी अहिड़ी जॻह ते वेठो आहे तव्हां ॾिठो हूंदो त गोड़ गमसान इहे थिए पियो अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी का ऑफिस टाइप का शइ आहे। सो इन हवाले सां मां जेको आहे सो सुभाणे बि इन मामले ते ॻाल्हाईंदुसि ऐं सिंधी हिंदुनि जे ख़िलाफ़ु सिंध में जेका शइ थिए थी का बि अहिड़े क़िस्म जे हेठि मथां उनखे मां सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश सम्झां थो। सो तव्हांजी महिरबानी ऐं कंहिं बि सूरत में सुभाणे सभई बाशऊर माण्हू जेके आहिनि उहे सिंधी जेके ज़ख़्मी थिया आहिनि असांजा सिंधी हिंदू उन्हनि ॾे वञनि ऐं जेके वेझा घर आहिनि उहे पंहिंजूं औरतूं वठी करे ऐं वञनि ऐं जेके जेके अंदरि घरनि में वञी उन्हनि माउनि ऐं भेणुनि सां मिलनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो आथत ॾियनि त तव्हां निधण कान आहियो, तव्हां धरतीअ जा वारस आहियो ऐं असीं तव्हांजा वारस आहियूं। महिरबानी।